अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि? उमेद त तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। असां सुवाल ऐं जवाब पढ़ी रहिया हुआसीं ऐं असांजो टॉपिक हुयो सिंधी अदब जी तारीख़। हिन में असां अरबनि जे दौर खां शुरू कयोसीं सिंधी अदब सां रिलेटेड सुवाल ऐं जवाब। ऐं हीअ असांजो सिलसिलो जेको आहे उहो मुख़्तलिफ़ पार्ट्स में हले पियो। पहिरें पार्ट में असां जेके आहिनि उहे 30 सुवाल पढ़िया हुआसीं ऐं उन्हनि जा जवाब बि ॾिठा हुआसीं। हाणे असां हिन वीडियो में 31 खां वठी 60 सुवालनि ताईं जेके आहिनि उहे पढ़ंदासीं। ऐं मां ॿुधाईंदो हलां त हीअ सिंधी जेको इंटरव्यू आहे सिंधी लेक्चर जो उन जे लाइ त ॾाढो अहम आहे। ऐं ॿियो हर उहो पेपर हर उहा टेस्ट जंहिंमें सिंधी जेको आहे सब्जेक्ट आहे उन जे लाइ इंतिहाई अहम आहे। जीअं सिंधी लैंग्वेज टीचर थी वियो, SST थी वियो, सिंधी सब्जेक्ट स्पेशलिस्ट या को ॿियो जेको आहे उन्हनि जे लाइ इंतिहाई अहम आहे। ज़रूरु ॾिसो, गौर सां ॾिसो ऐं हिन सुवालनि खे यादि करण जी कोशिशि कयो। त शुरू करण खां पहिरियां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिन खे सब्सक्राइब करे छॾियो। अच्छा, शुरू था कयूं। असां चवंदा सुवाल नंबर 31 ते। अच्छा, हीअ 31 अची वियो, हाणे तव्हांजे साम्हूं आहे, नज़र अची रहियो हूंदो। सुवाल नंबर 31 में चवे थो त समन जे दौर में कहिड़ो मशहूरु रोमानवी दास्तान सरजियो। इन में जेको मशहूरु दास्तान हुयो उहो नूरी जाम तमाची हुयो। सुवाल नंबर 32 आहे, समन जे दौर में कहिड़ा इश्किया दास्तान ॻाया विया। इन में ॼाम लाखो ऐं मेहर राणी, ॼाम लाखो ऐं ओॾिण, ॼाम ओढो ऐं होथल परी, ॼाम जराड़ ऐं बोबना, ऐं दौला दरिया ख़ान ऐं हेमू ऐं नूरी जाम तमाची। यानी इन्हनि जो तालुक़ु जेको आहे उहो समन जे दौर सां आहे। ठीकु आहे। उन खां पोइ सुवाल नंबर 33 ॾिसो। 33 में चए थो समन जे दौर में गिनान जा कहिड़ा मशहूरु शाइर थी गुज़रिया। इन्हनि में जवाबु आहे पीर सदरुद्दीन, पीर हसन कबीरुद्दीन, पीर ताजुद्दीन ऐं पीर इमाम शाह। हाणे हिन में जेको पीर सदरुद्दीन आहे उहो घणो अरसो सूमरनि जे दौर में बि रहियो ऐं कुझु जेको आहे ज़िंदगी जो आख़िरी हिसो समन जे दौर में बि रहियो। हिन जो सूमरनि ऐं समन जे दौर जो ॿिन्ही में माना ॿिन्ही दौरनि जो हुयो। ठीकु आहे। ऐं हिन जो लाइफ पीरियड मां लिखियो आहे, 1290 में पैदा थिया, 1409 ईस्वी में वफ़ात थी। ऐं पीर सदरुद्दीन जेका शाइरी कई उनखे गिनान चइबो आहे। ठीकु आहे। उन खां अॻिते हलूं था असां सुवाल नंबर 34 ते। समन जे दौर में कहिड़नि बुज़ुर्गनि जा 7 बैत मशहूरु थिया। जवाबु आहे मामूई फ़क़ीरनि जा बैत। मामूई फ़क़ीर हुया बि 7 ऐं उन्हनि कुझु अॻकथियूं कयूं हुयूं, यानी अॻिते हली करे छा थींदो उहे हिननि जूं मशहूरु हुयूं। सुवाल नंबर 35 आहे, मामूई फ़क़ीरनि जा बैत पहिरें कंहिं ऐं कहिड़े किताब में आंदा। जवाबु आहे रिचर्ड ब्रिटन पंहिंजे किताब सिंध ऐं उन जूं क़ौमूं में नक़ल कया आहिनि। हीअ आम आहे, नोट करे छॾियो हिनखे। सुवाल नंबर 36 आहे, जंगी रुजुज़ या नारो कहिड़े दौर में मिले थो ऐं इहो नारो कहिड़ो हो। हाणे हीअ जेको जवाबु आहे हिन जो, इहो समन जे दौर में तुग़लकनि जी काह वक़्तु जंगी नारो मरवज थियो, जेको हो बाबरकत शेख पठो हिकु मोह हिकु टठो। हाणे हे टिटोपी आहे, ठेठूठ आहे वरी। ठीकु आहे। टिटोपी ऐं ठेठूठ इहो जेको आहे इहो जंगी रुजुज़ जेको हुयो उहो मशहूरु हुयो हुन में समन जे दौर में। उन खां पोइ आहे सुवाल नंबर 37, सभ खां पहिरियों दुआइया फ़ुक़रो कहिड़े दौर में चयो वियो। उहो फ़ुक़रो कंहिं चयो ऐं कहिड़ो हो। ऐं हीअ बि इंतिहाई मशहूरु आहे, इहो जेको इंतिहाई अहम सुवालु आहे। सभ खां हिन जो जवाबु आहे सभ खां पहिरियों दुआइया फ़ुक़रो समन जे दौर में मिले थो, जेको ठटे जे बुज़ुर्ग सैयद शाह मुराद शिराज़ी पंहिंजे ॾोहिटे अली सानी जी विलादत ते चयो, ओ भाती ॾेई वॾी ॼमारा। हाणे हे राह अची वियो, राह खां पोइ अलिफ़ अची वियो ऐं इनखे अहिड़ी शाइरी जंहिंजे पोयां अलिफ़ अचे उनखे अलिफ़ अशबा जी शाइरी चइबो आहे। ऐं इहो फ़ुक़रो जेको आहे दुआइया फ़ुक़रो, इनखे इहो बि चयो वेंदो आहे त इहा जेका अलिफ़ अशबा जी शाइरी हुई उनजो बुनियादु इन ते हुयो, माना इनखे ॾिसी करे अलिफ़ अशबा जी शाइरी बि शुरू थी। उन खां पोइ सुवाल नंबर 38 ॾिसो, शेख जलील उर्फ़ चूहड़ शाह केरु हो। हाणे इन जो जवाबु आहे शेख जलील 9वीं सदी हिजरी में हो ऐं मुबारक ज़िले रहीम यार ख़ान में वॾो दरवेश थी गुज़रियो आहे। ठीकु आहे। सुवाल नंबर 39 ॾिसो, चूहड़ शाह जी मजलिस में कहिड़ो सिंधी बैत पढ़ियो वियो। हाणे जवाबु ही बैत आहे, ही तव्हां भले पढ़ी वठो। सुवाल नंबर 40 आहे, मखदूम अहमद भट्टी केरु हो। जवाबु मखदूम अहमद भट्टी हालाकुंडीअ जो हिकु दरवेश थी गुज़रियो आहे। ठीकु आहे, हालाकुंडी जो हो। सुवाल नंबर 41, मखदूम अहमद भट्टी सां कहिड़ा बैत मनसूब आहिनि। जवाबु मखदूम अहमद भट्टी जी समाज जी महफ़िल में
हाणे ही अहम आहे थोरो ॾिसो। मखदूम अहमद भट्टी जी समाज जी महफ़िल में हाणे हिते किथे ही हैदराबाद में आयो हुयो, उते हिकिड़ी महफ़िल थी, समा महफ़िल थी। उते हिकु सोनारे छोकिरे जेको आहे हिकिड़ो सिंधी बैत चयो, जेको आहे सॾु सुणे पिरीअ जो वांगे जे नवरनि कूड़ी दावा दोस्त जी कुॼाड़े खे कनि। हाणे इहो जॾहिं हिन सोनारे छोकिरे, इहो छोकिरो आहे या छोकिरी आहे ख़बर न आहे, सोनारी छोकिरी आहे या सोनारे छोकिरे आहे, ठीकु आहे। बहरहाल इहो जॾहिं बैत पढ़ियो वियो त मखदूम साहब जी वफ़ात थी वई, माना उनजो रूह जेको आहे परवाज़ करे वियो इहो बैत ॿुधी करे। ऐं जॾहिं वफ़ात थी वई, वरी उन सोनारे छोकिरे जेको आहे हेठियों बैत पढ़ियो, सर ॾेई सथ, हिते थेलो आहे हिते, ठीकु आहे, हिते थेलो आहे, सिर ॾेई सथ जोड़ कंहिं पर कलालनि सी मरणा मह मह मोड़ अॼु वटे थी वध लहे। सवाल नंबर उन खां पोइ 42 आहे, शेख हमाद जमाली केरु हो? जवाबु, शेख हमाद जमाली ठटे लॻ सामूई जो बुज़ुर्ग हो ऐं वॾो शाइर हो। हिन जो हिकु सिंधी बैत आहे जेको हेठि ॾिजे थो। हाणे हिन जो जेको शेख हमाद जमाली आहे, हिन जो इहो हिकिड़ो बैत मिलियो आहे, जोणो मत ओणो ॼाम तमाची आव सबा जी बाज पए तोसी ठटो राय। हीउ जेको हुयो ॼाम तमाचीअ जो ॾाढो जेको आहे उनजो चाहींदड़ हुयो, उनजो हुयो, ठीकु आहे। सवाल नंबर 43 आहे, नूह होथियाणी केरु हो? जवाबु, नूह होथियाणी समन जे दौर जो बुज़ुर्ग ऐं शाइर हो ऐं हालनि लॻ ख़ैबरनि जे ॻोठ में, यानी जेको ख़ैबर आहे उन में रहंदो हो। ऐं हिन जो बि हिकु बैत मिलियो आहे, जूणो वञे झोरे मारियो ॼाम तमाची शहरनि चाढ़ियो। हाणे ॼाम तमाची ऐं जोणो जेको जूणो हुयो, इन जे विच में लड़ायूं हलियूं, इन जे करे हीउ जेको हुयो नूह होथियाणी, इहो ॼाम तमाची जी साइड ते हुयो। उन खां पोइ 44 नंबर ते आहे, हदीकल ओलिया में कंहिंजो सिंधी बैत सैयद अब्दुल कादिर बयानु कयो आहे जेको हिन शेख परियो खां ॿुधो हो? जवाबु आहे इसहाक लोहर जो। उन खां पोइ सवाल नंबर 45 आहे, इसहाक आहंगर लोहर जो बैत कहिड़ो आहे? जवाबु, इहो जेको आहे तव्हां लिखियो पियो आहे, इहो पढ़ी भले वठो। सवाल नंबर 46 आहे, समन जे दौर जे शाइर राजो सत्या दिल जा घणा बैत मिलिया आहिनि? जवाबु, को बि बैत न मिलियो आहे, ठीकु आहे। सवाल नंबर 47 आहे, शेख पराड़ जो बैत किथां मिलियो आहे? जवाबु, शेख पराड़ जो बैत शाह करीम जे मफ़लूज़ात बयानुल आरफ़ीन में मिलियो आहे। हाणे बयानुल आरफ़ीन किताबु आहे जंहिंमें शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे जा जेके आहिनि बैत लिखियल आहिनि, ऐं इन में 7 बैत काज़ी कादन जा बि लिखियल आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ सवाल नंबर 48 ॾिसो, काज़ी कादन जो पूरो नालो ॿुधायो? जवाबु, काज़ी कादन बिन काज़ी अबू सईद बखरी। सवाल नंबर 49, काज़ी कादन जा वॾा असुल किथां जा हुआ? जवाबु, काज़ी कादन जा वॾा असुल में सेवण जा वेठल हुआ। सवाल नंबर 50 आहे, काज़ी कादन कंहिंजो मुरीद हो? इन जो जवाबु आहे, काज़ी कादन मीर मोहम्मद झोंपड़ीअ जो मुरीद हो। सवाल नंबर 51 आहे, अरगोननि जे दौर में काज़ी कादन खे कहिड़ो उहिदो मिलियो? जवाबु, काज़ी कादन 20 साल बखर जो काज़ी थी रहियो। सवाल नंबर 52 आहे, काज़ी कादन कॾहिं वफ़ात कई? जवाबु, काज़ी कादन 1551 में मदीना में, हे नोट कयो, मदीने में वफ़ात कई। सवाल नंबर 53 आहे, काज़ी कादन जा घणा बैत बयानुल आरफ़ीन में मिलिया आहिनि? हिते हिन किताब वारे लिखियो आहे 8, पर हीउ ग़लति आहे, 7 बैत आहिनि जेके सो उन में लिखियल आहिनि। उन खां पोइ सवाल नंबर 54 आहे, सवाल नंबर 54 ॾिसो, भारत मां काज़ी कादन जा बैत किथां मिलिया आहिनि ऐं कंहिं हथु कया आहिनि? हीउ बि अहम सुवालु आहे। जवाबु आहे, काज़ी कादन जा 112 बैत हरी ठिकर साहिबु भारत जे हरियाणा जे हिकु ॻोठ मां मट मां हासिलु कया आहिनि, जेकी देवनागरी लिपीअ में हुआ। उन्हनि खे संवारे सुधारे हरी ठिकर काज़ी कादन जो कलाम नाले छपराए पधिरो कयो। हाणे जेको हिन किताब उन्हनि जो बैतनि ते छपराए, उनजो नालो किताब जो हुयो काज़ी कादन जो कलाम, ठीकु आहे। सवाल नंबर 55 ॾिसो, काज़ी कादन जो कलाम सिंध में कंहिं छपरायो? जवाबु, रोशनी पब्लिकेशन कंडियारो किताब काज़ी कादन जो कलाम छपराए पधिरो कयो। सवाल नंबर 56, अरगोननि तुर्खाननि ऐं मुग़लनि जो दौरु केतिरो वक़्तु हलियो? जवाबु, 1521 खां 1718 ताईं। सवाल नंबर 57 आहे, अरगोननि तुर्खाननि ऐं मुग़लनि जे दौर में सिंध जी इल्मी हालति कहिड़ी हुई? जवाबु, सिंध में वॾो इंतिशार रहियो। अमुन अमान तबाह थियण सां गॾु सिंध जो इल्मु व अदब बि तबाह थी विया।
सवाल नंबर 58 आहे अरगोन दौर में सिंध जा आलिम ऐं फाज़िल केॾांहुं हिजरत करे विया? जवाबु, सिंध जा आलिम फाज़िल अरबुस्तान ऐं गुजरात तरफ़ हलिया विया। बुरहानपुर में अॼु बि सिंधी पूरा नाले मुहल्लो आहे। सवाल नंबर 59 आहे अरगोननि मुग़लनि जे दौर में सिंध में कहिड़ा मशहूरु फ़ारसी शाइर थी गुज़रिया? जवाबु, मौलाना मीर यूसुफ, मीर मासूम बखरी, मिर्ज़ा गाज़ी बेग, तालिब आमिली ऐं मीर अबुल मकारम ठटवी वग़ैरह। आख़िरी सुवाल आहे अॼु जो 60 नंबर सुवाल। अरगोननि मुग़लनि दौर में कहिड़ा उर्दू जा मशहूरु शाइर थी गुज़रिया? जवाबु, शेख वरो, अब्दुल सुभान, फ़ाइज़ ठटवी, सैयद हैदरुद्दीन कामिल। त ही 60 सुवाल जा ऐं 60 जेके 30 हिन में पढ़ियासीं असां इंतिहाई अहम हुया। पहिरियां बि अहम हुया, उहो बि वीडियो तव्हां न ॾिठो त उहो बि ज़रूरु ॾिसो। वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।